अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सुका मुँह संदन पेरे पुराणा खेथड़ा साजूए डोरे आया सूहा जित मुझन गुझा गुझू कन तिहा पराहे पंध जूं। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 19 जुलाई 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जेतो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाग खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। सिंध में हूं त केतिरा ई मसइला आहिनि, पर धारियुनि जी आबादकारी वॾो मसइलो आहे। उहे धारिया जिन जो वास्तो सिंध सां बि नाहे या वरी मुल्क खां बि ॿाहिरि जा आहिनि, ख़ासि तौर ते अफ़गानी या वरी के ॿिया, उहे सिंध में अची आबाद थींदा आहिनि ऐं जाली डोमिसाइल ऐं ॿिया काग़ज़ ठाराए आबाद थी वेंदा आहिनि। हूं बि जेकॾहिं ॾिसिजे त हर उहो कमु जेको पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में नामुमकिन या ॾुखियो आहे, उहो सिंध में बिना सवलो आहे। हिते ॿियनि सूबनि खां शागिर्द फार्म भराए कापी करे इम्तिहान में पास थी हलिया वेंदा आहिनि, उन्हनि खे डिग्री बि सवलाई सां मिली वेंदी आहे। ईअं नशे जो वापारु आहे जेको बिना कंहिं रोक टोक जे थींदो पियो अचे। को बि कुझु करण वारो कोन्हे। पुलिस पंहिंजी रस्मी कार्रवाई कंदी रहंदी आहे, पर शायदि ई को अहिड़ो नशो हुजे जंहिंजो इस्तेमालु सिंध में न थींदो हुजे। ईअं जेके बि नाजाइज़ कम आहिनि से सिंध में मुमकिन थी सघंदा आहिनि। सिंध में जाली डोमिसाइलनि वारो मामिलो केतिरनि ई सालनि खां हली रहियो आहे, जिते सिंध जो अवाम दाहूं कंदो रहंदो आहे। छाकाणि त ॿाहिरिनि सूबनि जा माण्हू सिंध जा डोमिसाइल ठाराए न रुॻो यूनिवर्सिटियुनि में दाख़िलाऊं वठंदा आहिनि, पर उन्हनि ई डोमिसाइलनि ते नौकरियूं पिणु वठंदा आहिनि, जंहिं करे सिंध जे अवाम जो हक़ मारिजी रहियो आहे। जेके माण्हू हितां जा असलोका वासी आहिनि, उहे नौकरियुनि खां महरूम लॻा पिया आहिनि। जाली डोमिसाइल ठाहिण में हितां जा ई सरकारी अमलदार मुलविस हूंदा आहिनि। जाली डोमिसाइल ठाहिण बाबति हिकु रिपोर्ट पधरी थी आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त सिंध पुलिस में जाली डोमिसाइलनि ते 19 अहलकार भर्ती कया विया आहिनि। पुलिस इख़्तियारनि भर्ती अहलकारनि खे नौकरियुनि तां फ़ारिग़ करण बदिरां शोकाज़ नोटिस जारी कया आहिनि। ॿियनि सूबनि जे डोमिसाइल ऐं जाली डोमिसाइल ते नौकरियूं वठंदड़नि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। चेयरमैन पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चवणु आहे त जाली डोमिसाइलनि ते भर्तियूं बर्दाश्त न कयूं वेंदियूं। सिंध में जाली डोमिसाइलनि जो कारोबार वॾे वक़्त खां हली रहियो आहे, जंहिंखे मुंझो ॾियण जी ज़रूरत आहे, पर हेसि ताईं उन कारोबार खे कंहिं रीति ख़तमु करण लाइ सरकारी सतह ते को असराइतो फ़ैसिलो कोन कयो वियो आहे। सिंध में न रुॻो पुलिस, पर हर शोबे में जाली डोमिसाइलनि ते वॾे अंक में माण्हू भर्ती कया विया आहिनि। उहे माण्हू न रुॻो उन्हनि इदारनि मां पघार खणी रहिया आहिनि, पर मराहतूं पिणु खणी रहिया आहिनि। नतीजे में सिंध जे असलोकनि माण्हुनि खे उहे नौकरियूं कोन मिली सघियूं आहिनि जेके मिलणु घुरिजनि। अहिड़ी सूरत हाल खे ॾिसंदे सिंध जे DCs खे तुरत उपा वठणु घुरिजनि, छाकाणि त सही करण वारी अथॉरिटी उहे आहिनि ऐं उन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ कंहिं शहरी जो जाली डोमिसाइल नथो ठही सघे, पर केरु उन्हनि खे रोकण वारो कोन्हे। असीं ईअं सम्झूं था त हिन वक़्तु सिंध पुलिस में जेके जाली डोमिसाइलनि ते भर्ती थियल 19 अहलकार ज़ाहिर थिया आहिनि, उन्हनि खे तुरत नौकरी मां फ़ारिग़ कयो वञे। उनखां सवाइ सिंध जे ॿियनि इदारनि में जेके माण्हू बि जाली डोमिसाइलनि ते भर्ती कया विया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई करण में देरि न कई वञे, छाकाणि त सिंध जे रोज़गार ते फ़क़्ति सिंध जे उन्हनि माण्हुनि जो हक़ आहे जिन वटि असली डोमिसाइल ठहियल आहिनि। तंहिं करे उन्हनि DCs ख़िलाफ़ बि कार्रवाई अमल में आंदी वञे जेके जाली डोमिसाइल ठाहिण में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा बदमनी जी बाह हेतिरी वधी वई आहे जो हाणे कंधकोट ऐं कश्मीर ज़िलो बदमनी जी बाह में सड़ी रहियो आहे।
सॼो ज़िलो ॼण त धाड़ेलनि जे हवाले थी चुको आहे। इन समूरी सूरत ते मुमताज़ सिंधी लिखे थो, कंदकोट जे शहरनि खे सालनि खां लगातार धाड़ेलनि पारां रोज़ानी भते जूं चिठियूं अचण लॻियूं, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल रहंदी आई आहे। ऑपरेशन जी मद में आयल किरोड़े रुपया करप्शन जे वर चढ़ी वञनि था, पर ॾोहारी फ़ैसिलाइतो ऑपरेशन न थी सघण जे करे अञा ताईं महफ़ूज़ आहिनि ऐं हिन वक़्त बि ज़िलो ॾोहारियुनि जी आमाजगाह बणियल आहे। हिन वक़्त बि ज़िले मां 6 माण्हू अगवा थियल आहिनि। उन खां अलावा शहरनि खां हथियारनि जे ज़ोर ते फुरूं ऐं धाड़ा लॻनि पिया, पर सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। ॿिए तरफ़ तंगवाणी शहर जी आवाम जो धाड़ेलनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। रोज़ानी शरीफ़ शहरनि खे भतो न ॾियण सबबि धाड़ेल हिरासा करण लाइ उनजे घरनि मथां फायरिंग कनि था ऐं शहरनि मां हथियारनि जे ज़ोर ते रोज़ानी मोटरसाइकिलूं फुर ऐं रोटनि था वेगननि मां ज़ोरी लाहे रक़मूं ऐं सामान फुरनि था। कंदकोट, कशमोर, करमपुर, बख्शापुर, गोसपुरा ऐं ॿियनि रोडनि जी बि साॻी हालति आहे। मुसाफ़िरनि खां फुर जो सिलसिलो काफ़ी वक़्त खां हलंदड़ आहे। आम शहरी बि राति जो चोरनि जे डप खां पाण मुरादो सॼी राति जागी पहिरो ॾियण ते मजबूर आहिनि, छो त पुलिस ग़ाइबु आहे। साॻी सूरतहाल तंगवाणी, करमपुर, बडाणी ऐं ॿियनि इलाइक़नि जी आहे। उतां जे वापारियुनि खे बि धाड़ेलनि पारां भते जूं चिठियूं अची रहियूं आहिनि। ईअं ई फुरलुट जो सिलसिलो जारी आहे। कंदकोट शहरनि सां साॻी वेधन आहे ऐं लाॻीतो शहरनि खां फुरूं ऐं संदन घरनि अंदरि घिड़ी ॾोहारी रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर कनि था, धाड़ा हणनि था ऐं मोटरसाइकिलूं काहे वञनि था। धाड़ेलनि जे ख़ौफ़ विचां मासूम ॿारनि खे शहरी स्कूल न पिया मोकिलिनि। साॻी सूरतहाल बहिराड़ी जे उस्तादनि सां बि आहे त उहे अगवा थियण जे ख़ौफ़ खां स्कूलनि ॾे न पिया वञनि, जंहिं करे मासूम ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे ऐं शहर वासियुनि वटि घरनि ताईं महदूद थियण खां सवाइ को बि चारो न आहे। शहरनि जो चवणु आहे त पुलिस असांखे धाड़नि जे रहम करम ते छॾे ॾिनो आहे। आख़िरकार पुलिस खां हथियार वठी थाणनि ते असीं पाण वेंदासीं, छो त पुलिस धाड़ेलनि अॻियां बेवस बणियल आहे। कंदकोट शहर जा रोड रस्ता बि हाणे महफ़ूज़ न आहिनि रहिया। बदअमनी सबबि करमपुर, गोसपुर ऐं कंदकोट मां काफ़ी वापारी आम शहरी पंहिंजो शहर ऐं घर छॾे वञी चुका। मुसलसल लॾपलाण जे करे कंदकोट, गोसपुर, तंगवाणी, करमपुर ख़ाली थींदा पिया वञनि, जंहिं ते कंहिंखे बि ॻणती नाहे। अहिड़ी सूरतहाल रही त कंदकोट शहर मुकमल तौरु तबाह थी वेंदो। शहरनि जो चवणु आहे त असीं अमन चाहियूं था, अमन जी धरती ते अमन घुरिजे। असीं वाघ धड़ियुनि आला इख़्तियारनि खां धाड़ेलनि ख़िलाफ़ मुनज़्ज़म फ़ैसिला ते ऑपरेशन जो मुतालबो कयूं था, जीअं ज़िले में ॾोहारियुनि जो मुकमल सफ़ायो थी सघे, ॾोहारियुनि खां ई ज़िलो पाक थी सघे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब वञो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हिन मुल्क में भला छा छा ते सियासत नथी थिए। हाणे जॾहिं सिंध सरकार गाॾियुनि जूं नंबर प्लेटूं अजरक वारियूं ठाराइण जो फ़ैसिलो कयो आहे, तॾहिं उन मामले ते बि सियासत थी रही आहे। उन समूरी सूरतहाल ते नामेरो लेखक ऐं कहाणीकार अख़्तर हफ़ीज़ लिखे थो, मुल्क में अवाम जे गरियल मुफ़ादनि वटां सियासत मिड़ई नाले मातर थींदी रही आहे, छो त हिते घणे भाङे उहे सियासी पार्टियूं आहिनि जेके पंहिंजी जुंडा पट में मसरूफ़ आहिनि। जेकॾहिं के पार्टियूं इक़्तिदार में आहिनि त उन्हनि लाइ इक़्तिदार में रहण ई सभ खां वॾो मसइलो आहे, ऐं जेके मुख़ालिफ़ धुर में आहिनि उन्हनि लाइ इक़्तिदार मां तोड़े हुकूमतूं किराइण अहम मामिलो आहे। सिंध जी इक़्तिदारी सियासत पीपल्स पार्टी ऐं MQM में विरहायल रही आहे। MQM हिकु अहिड़ी सियासी पार्टी तौरु साम्हूं आई जेका लिसानी सियासत खे हथी ॾींदे उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे वोट बैंक वसीले इक़्तिदार माणींदी रही आहे। जेतोणीकि MQM ख़िलाफ़ ऑपरेशन बि थिया ऐं हाणे अल्ताफ़ हुसैन जो MQM में को फ़ाल किरदारु कोन रहियो आहे, पर MQM जी सियासत जो मिज़ाज तब्दील नाहे थियो। उहा MQM हक़ीक़ी हुजे या अल्ताफ़ हुसैन वारी MQM हुजे, ॿिन्ही पार्टियुनि इहो तइ करे छॾियो आहे त फ़सादी सियासत करणी आहे।
लसानियात खे बहानो बणाए उर्दू आबादी खे गुमराह करे सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि में विछोटियूं विझणियूं आहिनि, जंहिंजो ताज़ो मिसाल गाॾियुनि में लॻंदड़ नयनि नंबर प्लेटनि जे हवाले सां आहे। गुज़िरियल साल सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो त सिंध में रजिस्टर थियल गाॾियुनि में उहे नंबर प्लेटूं लॻायूं वेंदियूं जिन में अजरक जी डिज़ाइन हूंदी। शुरू में उन मामले ते कंहिंखे बि को एतिराज़ु कोन हो, पर वक़्तु गुज़रण सां MQM जे सभिनी धुड़नि खे नंबर प्लेट वारे मामले ते पेट में सूरु थियणु लॻो। आहिस्ते आहिस्ते इहो मामिलो एतिरो मची वियो जो हाणे उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी सिंध हुकूमत पारां मंज़ूरु कयल नंबर प्लेट हणाइण लाइ तयारु कोन्हे। नंबर प्लेट जे मामले खे बहानो बणाए MQM माज़ी जे किसनि खे फलोरणु शुरू कयो आहे। सिंध जी सियासी तारीख़ जा कूड़ा हवाला ॾेई सिंधी क़ौम जी तज़लील करणु शुरू कई आहे। उहो हिकु आलिम आश्कार सच आहे त कराची सिंध जी गादी जो हंधु आहे जंहिंखे सिंध खां केर बि धार नथो करे सघे, पर तंहिं हूंदे बि सिंधी क़ौम खे इहो चयो थो वञे त उहे कराची न अचनि। आफ़ाक़ अहमद जहिड़ा नाम निहाद लीडर चवनि था त सिंध सेक्रेटरीट में सिंधी भरिया पिया आहिनि, उते सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो अंगु वधी वियो आहे। जेकॾहिं सिंध जे गादी वारे शहर में सिंधियुनि जो अंगु वधियलु आहे त उहा ख़ुशी जी ॻाल्हि हुजणु घुरिजे। जेकॾहिं MQM उर्दू ॻाल्हाईंदड़नि नौजवाननि खे 3 ॾहाकनि ताईं हथियार न ॾिए हा ऐं उन जे हथनि में किताब हुजनि हा त उहे बि अॼु सरकारी नौकरियुनि में किथे न किथे ज़रूरु हुजनि हा, पर उन जमायत रुॻो हथियारनि जे ज़ोर ते सियासत कई, जंहिंजे नतीजे में MQM पाण केतिरनि ई धड़नि में विरहाइजी वई आहे। MQM ऐं जमायत इस्लामी पारां शुरू कयल हाणोकी मुहिम खां पोइ कराची में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ इन ॻाल्हि ते गंढ ॿधी बीही रहिया आहिनि त उहे कंहिं बि रीति अहिड़ी नंबर प्लेट कोन लॻाराईंदा जंहिं ते अजरक जो निशान हुजे ऐं उहे सिंधी क़ौम जी तज़लील वारियूं अहिड़ियूं रीलूं पिणु ठाहे रहिया आहिनि। संदन चवणु आहे त पहिरीं कराची खे रोड ॾियो, उनखां पोइ अजरक वारे नंबर प्लेटनि जी ॻाल्हि करियो। कराची में जेके रोड ठहियल आहिनि उहे सॼी सिंध जे शहरनि खां बहितरीनु रोड आहिनि। उनखां सवाइ उन्हनि खे हिन वक़्तु कराची जा रोड छो यादि अची रहिया आहिनि। MQM जा सभई धुड़ा हिन वक़्तु इक़्तिदारी सियासत खां ॿाहिरि आहिनि। उन्हनि वटि अवामी सतह जा के बि अहिड़ा मसइला कोन बचा आहिनि जिन वसीले उहे सियासत जे मैदान में अॻियां अची पंहिंजनि ई माण्हुनि खे एतबार ॾियारे सघनि त उहे हाणे उर्दू ॻाल्हाईंदड़ अवाम जे मुफ़ादनि वटां सियासत कंदा। जेकॾहिं गाॾियुनि में नंबर प्लेटूं लॻाइण वारो मामिलो वफ़ाक़ पारां कयो वञे हा त MQM उन जी आजियां करे हा, उहा उनखे हर हाल में क़बूल करे हा, पर जीअं त ही मामिलो सिंध हुकूमत खयो आहे, इन करे MQM गोड़ करणु शुरू कयो आहे। सियासत लाइ ॿिया बि केतिरा ई अवामी इशूज़ पिया आहिनि जिन ते सियासत करे सघिजे थी। सिंध हुकूमत जे उन्हनि कमनि ते तनक़ीद थियणु घुरिजे जेके अवामी मुफ़ादनि ख़िलाफ़ु आहिनि, पर नंबर प्लेट वारे मामले खे खणी सिंधी क़ौम जी तज़लील करणु कंहिं बि रीति सियासी अमल कोन्हे। जेकॾहिं MQM या आफ़ाक़ अहमद सिंधियुनि खे मस्क थियल तारीख़ ॿुधाईंदा त सिंधी क़ौम वटि विरहाङे वक़्तु लॾे आयलनि जा केतिरा ई राज़ आहिनि जिन खे ॻाए वॼाए पेश करे सघिजे थो। उन करे सियासत करण लाइ मसइला बि वॾा हुजणु घुरिजनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं कालम नवीस अख़्तर हफ़ीज़ जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। डॉक्टर आकाश अंसारी जी इहा ॻाल्हि बि केॾी न सच आहे, रुॻो महबूब माण्हू था मरंदा वञनि, आहे छो न आख़िर इन्ही जो को हल। सिंध धरती मुसलसल विछोड़नि जूं भोगनाऊं भोगे रही आहे। क़ौमी सोच रखंदड़ बाशऊर माण्हू जी मोकिलाणी जिते दर्द जी लकीर सीने ते लीके वेंदी आहे, उते अहिड़े रोशन ॾीए जी पुॼाणी थी वेंदी आहे जेको समाज में रोशनी पखेड़ींदो आहे। इंतिहाई सुहिणे स्वभाव वारो नौजवान क़ौमी कारकुन ज़ुबैर सागर बि काल्ह दिलि जे दौरे सबबु मोकिलाए वियो।
नौजवान क़ौमी कारकुन ज़ुबैर सागर महर जे विछोड़े ते खेसि भेटा पेश कंदे ख़ूबसूरत लेखक हुसैन सारंग लिखियो। इनकलाबी अॻवान उबैदुल्ला सिंधी ऐं साईं GM सै जो फ़िक्री पैरोकार खाहोड़ी नौजवान क़ौमी कारकुन सरगर्म समाज सुधारक क़ौमी कलाकार कंपेर ऐं उस्ताद ज़ुबैर सागर बि काल जुमे ॾींहुं दिलि जे दौरे सबबि काज़ी अहमद ज़िले नवाबशाह में सिंध खां विछड़ी वियो। खेसि मिटी माउ हवाले करण जो रस्मूं संदसि आबाणे ॻोठ मेहर महर घोटकी में अदा कयूं वियूं। उन खां पोइ खेसि पने आकिल तालके जे तारीख़ी ॻोठ में मौजूदु क़दीम क़ब्रिस्तान बायद पीर में दफ़नाए वियो। ज़ुबैर सागर न सिर्फ़ स्कूली पर फ़िक्री ऐं तनज़ीमी तौर पिणु असांजो शागिर्द हो। संदसि जनम घोटकी तालके जे ॻोठ मेहर महर शहीदनि जो हिकु ॻोठ में उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ महर जे घर में थियो। प्राइमरी तालीम शहीदनि में शामिल ॻोठ सतारो महर जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में हासिल कयाई। सेकेंडरी तालीम मैट्रिक ताईं गवर्नमेंट हाई स्कूल लाखो लंजारी में 6 खां 10 दर्जे ताईं हासिल कयाई। हुन उन स्कूल मां मैट्रिक 1995 में पास कई। उते मां संसि वॾो भाउ ग़ुलाम मोहम्मद अब्दुल गनी कुंभर जान मोहम्मद महर ग़ुलाम नबी सुमरो शमसुद्दीन डहर ऐं ॿिया संदसि उस्ताद रहियासीं। हुन स्कूल जे शागिर्द ऐं असांजे ॻोठ आरब महर सां संदसि नानाणो रिश्तो हुजण करे असांजी साणुसि तमामु घणी फ़िक्री ऐं अमली वेझड़ाई थी। ज़ुबैर सागर पंहिंजी तनज़ीमी ज़िंदगीअ जी शुरूआति मारवाड़ा बालिक संगत सिंध जे कारकुन तौरु शुरू कई। ही ॿाराणी तनज़ीम सिंध सागर पार्टी जी ॿाराणी विंग उन वक़्तु हिते तमामु घणी सरगर्म हुई। ज़ुबैर सागर बालक संगत जे तर्जमान मारू समाचार वसीले क़ौमी बालक अदब पढ़णु लिखणु शुरू कयो। मां ॾहाको साल मारवाड़ा बालिक संगत सिंध जो मरकज़ी निगरान रहियसि। अॻिते हली ज़ुबैर सागर महर सिंध सागर पार्टी जी शागिर्द फ्रंट सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन जो मरकज़ी अॻवान पिणु थियो। ज़ुबैर सागर सरगर्म समाज सुधारक पिणु हो। 1990 वारे ॾहाके जे पहिरियनि सालनि में संदसि साथ सां शहीदनि में चाडोकी तरक़ियाती तनज़ीम पिणु क़ाइमु कई हुई। असांजे इनकलाबी ॻोठ आरब महर जे इल्मी अदबी समाजी ऐं सियासी माहौल जो मथसि गहरो असरु पियो। संदसि नानाणे ॻोठ हुजण करे हू निंढपिण खां घणो वक़्तु आरब ॻोठ में गुज़ारींदो हो। हूअ सरमद सिंधी खां घणो मुतासिर हो। सरमद जे ॻायल क़ौमी गीतनि खे वॾे क़ौमी जज़्बे सां ॻाईंदो हो। हूअ सुठो क़ौमी कलाकार पिणु हो। खेसि सिंध जा क़ौमी गीत ॻाइणु ऐं इनकलाबी शाइरी यादि करण जो निंढपिण खां शौक़ु हो। सिंध सिंधियनि सिंधी ॿोली ऐं सिंधू दरिया सां खेसि अथाह उल्फत ऐं जज़्बाती वाबस्तगी हुई। जसकम पारां मुशरफ़ी आमरे जे वक़्तु 10 जून 2001 ते बबरलो वटि लॻल धरणे में ॻोठ आरब महर जी सिंध सागर पार्टी सां लाॻापियल ॿिनि नौजवाननि संदम भाउ कामरेड हुज़ूर बख़्श ऐं हिदायतुल्ला होशू सां गॾिजी शरीक थियो। धरणे वटां गिरफ़्तार थी टिन्ही नौजवाननि 6 महीना सेंट्रल जेल सखर में क़ैद काटियो। जेल वारे वक़्त में संदन सुठी सार संभाल लहंदड़ जसकम अॻवाननि ख़ासि करे शबीर जमाली न्याज़ महर ऐं ॿिनि सां वेझड़ाई करे जेल खां पोइ संदम भाउ कामरेड हुज़ूर बख़्श ऐं ज़ुबैर सागर जसकम में शामिल थिया। जसकम क़यादत सागर हनीफ़ बुर्दी बशीर कुरैशी ऐं ॿिनि सां ज़ुबैर सागर तमामु घणी वेझड़ाई रखी। अब्दुल वाहिद आरिसर साहिब जे अदीबाणी ॿोली खां पिणु घणो मुतासिर हो। ज़ुबैर सागर क़ौमी कचहरियुनि जो कोडियो यार वेस सूफ़ी मनश पोरित दोस्त ऐं किताबनि जो शौक़ीन क़ौमी कारकुन हो। खेसि सैर सफ़र करे सिंध जा माग मकान ॾिसण जो पिणु शौक़ु हूंदो हो। खेसि सन सां पिणु घणी सिक हूंदी हुई। साईं GM सैद जी सालगिरह ते सन वञणु ज़रूरी सम्झंदो हो। तर जे ॻोठनि ख़ासि करे आरब ॻोठ रोज़ानो सालह महर लाखू लंजारी चीचड़े ऐं रोजी मयसर जे दोस्तनि सां पिणु कचहरियूं करणु वटणु वेंदो हो। संदसि ओताक ते पिणु नौजवाननि जो मेड़ो मतल हूंदो हो। स्कूली ऐं तनज़ीमी शागिर्द हुजण बावजूदि मूंसां ज़ाती तौर बि ॾाढो गहरो हूंदो हो। ॻोठ जी वॾी ओताक में वेही खिल भोग बहस मुबाहिसूं ऐं टहिकड़ा वखेरींदा हुआसीं।
स्कूली ॾिहाड़ा यादि करे ॾाढो ख़ुशि थींदो हो। अॼु जॾहिं सिंध सागर पार्टी जे मरकज़ी सदर मोहतरम मंसूर जखड़ फ़ोन करे संदसि वफ़ा जी पक करणु चाही त मुंहिंजे अखियुनि अॻियां ऊंदहि अची वई। उन वक़्तु भाइम क़ुर्बान महर जी पिणु फ़ोन कॉल अची रही हुई। मंसूर साहिब खे पक करण जो चई क़ुर्बान सां ॻाल्हायो त हुन गभरू ज़ुबैर सागर जे काज़ी अहमद ज़िले नवाबशाह में दोस्तनि वटि दिलि जे दौरे पवणु सबबि संदसि अंत जी तस्दीक कई। ज़ुबान ते लफ़्ज़ तरी आया, ही न वेल वञण जी। वाक़ई ज़ुबैर यार, ही वक़्तु अव्हां जे वञण जो न हो। मुस्तक़बिल क़रीब में पाण खे गॾिजी ॻोठार बि महर ऐं तर में तमामु वॾियूं ऐं घणियूं क़ौमी सरगर्मियूं करणियूं हुयूं। सरगर्मियूं थींदियूं पर तूं गॾु न हूंदे। हा, पर हर सरगर्मी में यादि ज़रूरु ईंदे। गोहर, वाहिद बख़्श ऐं अली मोहम्मद आशिक़ तोखे घणो घणो यादि कंदा। ज़ुबैर सागर खे सारींदे ऐं भेटा पेश कंदे ताज रिंद लिखियो। फेसबुक ते तुंहिंजे विछोड़े जी ख़बर ॿुधी मुंहिंजी दिलि जी धरती ते ॼण को एस्थोराइड किरी पियो आहे। हीअड़ो फारूं फार आहे। दिलि मञे ई नथी त एॾो ॾूर हलियो वियो आहीं। अञा त मुंहिंजे कननि में बबरलो वारे धरणे वक़्तु रात जे आख़िरी पहर में प्यारे लतीफ़ इब्राहिम सां गॾु थियल कचहरी में तुंहिंजा उहे टहक गूंजी रहिया आहिनि जिन टहकनि में वतन सां इश्क बि शामिल हो त डिघी ग़ुलामी सबबि उजड़ी वियल वतन जे हुस्न जो दर्द बि समायल हो। प्यारा, तुंहिंजे बार बार इसरार ते असां इहो तय कयोसीं त तुंहिंजे ॻोठ में हम ख़्याल साथी गॾु थींदासीं ऐं सॼे वतन जे दर्द ऐं उन जे दारूं लाइ सोचींदासीं। पर यार, ही छा थी वियो? वक़्त खां अॻु ई हलियो वएं। हाणे तुंहिंजे ॻोठ अचूं ऐं तुंहिंजा टहक न ॿुधूं त हाम फाटी पवंदो। सुहिणा सागर, असीं दोस्त तुंहिंजा मयारी आहियूं जो तुंहिंजे ॻोठ में तुंहिंजा टहक ॿुधी न सघियासीं। हाणे तुंहिंजे ॻोठ में तोखे ॻोल्हे असांजूं अखिड़ियूं तुंहिंजे विछोड़ जे दर्द में ॻोढ़नि जो सागर जोड़ींदियूं। नामियारो लेखक अयाज़ लतीफ़ दायो लिखे थो, सिंधी ॿोली, अदब, शाइरी, आर्ट, मौसीक़ी, क़ौम ऐं मारू माण्हुनि सां लाज़वाल मोहबतूं कंदड़ क़ौमी कारकुन इंतिहाई सुहिणे सभा जे नौजवान साथी ज़ुबैर सागर महर जे विछोड़े ते अखियूं आलियूं थी वियूं आहिनि। मौत जी एड़ उरह ज़ुराई ते यकीन ई नथो अचे। अहिड़ा माण्हू क़ौम ऐं देश जे लाइ उत्साह हूंदा आहिनि। उन जी जुदाई हिकु फ़र्द जी जुदाई नाहे हूंदी, पर सॼी क़ौम जो सोग हूंदो आहे। ज़ुबैर सागर महर जी तबियत, मिज़ाज, मिलनसारी शायदि ई कंहिं शख़्स जी हुजे। सभिनी ॻाल्हियुनि खां वधीक हुन जी सोच हुई जेका हुनखे सदाईं सोशल मीडिया ते सरगर्म रखंदी हुई, जंहिंमां हुन जी फ़िक्री वार जी ख़बर पवंदी हुई। कुझु ॾिहाड़ा अॻु हुन ॿुधायो हो त साईं, ज़ालमनि मूंसां वॾो ज़ुल्म करे छॾियो आहे। मूं गुज़र सफ़र लाइ सोलर अटाचकी ॻोठ में लॻाइण पिए चाहियूं ऐं उन लाइ 7-8 लख रुपयनि जूं सोलर प्लेटूं ख़रीद करे रखियूं त रात जे पहर में ज़ालिम चोरी करे विया आहिनि। समूरी सिंध जे संजाहवंदनि ज़ुबैर सागर सां यकजहती जो इज़हार कंदे एहतिजाज कया, पर हिन मिसकिन जी चोरी वापसि थी न सघी। जंहिं बाद हू सख़्तु परेशान रहियो ऐं हू मूंसां मुसलसिल राब्ते में रहियो ऐं ॿुधाईंदो हो त मुंहिंजो मुतहरिक किरदारु वॾेरनि, मनशात फ़िरोशनि ऐं पुलिस वारनि खे पसंदि न आहे। इहा हक़ीक़त आहे त उन्हनि खे अहिड़ा माण्हू पसंदि न ईंदा आहिनि, तंहिं करे उन्हनि खे अहिड़ी तरह परेशान कयो वेंदो आहे ऐं नेठि हू परेशानी ऐं टेंशन में पंहिंजी ज़िंदगी खे बि अलविदा करे छॾींदा आहिनि। पर ज़ुबैर सागर जहिड़ा माण्हू पंहिंजे उजरे किरदार जे करे सदियुनि ताईं जहिड़ा रहंदा आहिनि। ज़ुबैर सागर खे भेटा पेश कंदे असलम आज़ाद महर लिखियो, ज़िंदगी जूं कुझु मुलाक़ातूं ओचितियूं थियनि थियूं, पर उन्हनि जा नक्श हमेशह लाइ दिलि ते उकिरियल रहिजी वञनि था। ज़ुबैर सागर महर सां मुंहिंजी वाक़फ़ियत एतिरी पुराणी आहे जेतिरियूं पुराणियूं सिंध जी आज़ादी लाइ उमेदूं आहिनि। जॾहिं असां बालक हुआसीं तॾहिं बि असांजे ॻाल्हियुनि में इनक़लाब जा राग वॼंदा हुआ ऐं ज़ुबैर उन्हनि रागनि जो सभ खां बुलंद सुर हो। हू फ़क़्तु हम उमिरि न, हम ख़्याल बि हो। संदसि तबियत में उहा सचाई, इख़लास ऐं सिक हुई जेका तनज़ीमी जदोजहद जो बुनियादु बणिजी सघे। संदसि मुंहं ते हमेशह क़ौमी जज़्बे जो रंग, अखियुनि में फ़िक्र जा शोला ऐं ज़ुबान ते पंहिंजनि माण्हुनि लाइ मोहबत जा लफ़्ज़ हूंदा हुआ। ज़ुबैर जी ज़िंदगी जूं वाटूं कॾहिं बि फ़क़्तु स्कूल जे कमरनि ते महदूद न रहियूं।
हूअ तालीम सां गॾु तनज़ीम अदब सां गॾु अथाह शऊर ऐं मुताले सां गॾु अमल जो साथी रहियो। संदसि पढ़ाॾो उन्हनि किताबनि जे करे हो जेके रुॻो पढ़ण लाइ न पर जीअण लाइ लिखिया वेंदा हुआ। हू उन्हनि नौजवाननि मां हो जिन लाइ सिंध हिकु धरती न पर माउ हुई, जिन लाइ ॿोली हिकु ज़रियो न पर साह हुई, ऐं जिन लाइ जदोजहद का सियासत न पर ईमान हुई, क़ौम परस्ती संस जिस्म जो न बल्कि रूह जो हिसो हुई। ज़ुबैर जूं वाटूं न रुॻो फ़िक्र सां भरियल हुयूं पर तकलीफ़ुनि सां बि आज़मायल हुयूं। हुन जेल ॾिठो, तनक़ीद सठी पर कॾहिं बि पुठिते न हटियो। हूअ साथियुनि जे लाइ मुरकंदड़ एतमाद जी अलामत हो। हुन जी संगत में को पाण खे अकेलो महसूसु न कंदो हो। हू सिर्फ़ु हिकु तनज़ीम जो कारकुन न पर हिकु उभरंदड़ फ़िक्र जो नालो हो। संदसि वजूद पंहिंजे ॻोठ जे उताकनि खां वठी क़ौमी कचहरियुनि, मेड़नि, एहतजाजनि ऐं धरणनि ताईं जबल जीअं बीठल रहियो। संदसि वाता निकिरंदड़ क़ौमी गीत फ़क़्ति लफ़्ज़ न पर क़ौमी ज़मीर जा नारा हुआ। ऐं हाणे जॾहिं वक़्त जे कंहिं अणॼाण घड़ी में हुन सां जुड़ियल आख़िरी विछोड़े जी ख़बर मिली त ईअं लॻो ॼण कंहिं झूने वण जी छांव ख़तमु थी वई हुजे। ज़ुबैर जहिड़ो साथी न सिर्फ़ु यादि रहंदो पर यादि रखण जी ज़रूरत बणिजी वेंदो। हू विढ़ियो बि त पढ़ियो बि, हुन लिखियो, ॻायो ऐं प्यारु ॾिनो बि, पर हुन सां गॾु जीअण जा जेके इरादा हुआ उहे अधूरा रहिजी विया। हुन जी जदोजहद जो सफ़र अञा ख़तमु न थियो हो, फ़क़्ति असां लाइ उन जी मंज़िल ते पहुचणु मुश्किल थियो। ज़ुबैर विछड़ी ते वियो, पर जेसिताईं धरती जी हर कुंड मां क़ौमी गीत वॼंदा रहंदा तेसिताईं हूअ ज़िंदा रहंदो। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं। नौजवान क़ौमी कारकुन कामरेड ज़ुबैर सागर खे इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन